डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा जो आहे त खिपरो में 80,000 ऐं सांगड़ में 40,000 ख़ानदान बरसात सबब बेघर थिया आहिनि। महदूद वसीलनि बावजूद बोड मुतासिरनि जी बहाली जो कम जारी आहे। 15,000 ख़ानदाननि खे क़ाइम कयल मुख़्तलिफ़ 3 ख़ैमा बस्तियुनि में तरसायो वियो आहे। सांगड़ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा जो चवणु हो त खिपरो में तारीख़ जी सभ खां वॾी बोड आई आहे। बोरी जी तबाहकारियुनि खे नज़र में रखंदे सिंध हुकूमत खां 20,000 ख़ैमा, 20,000 राशन बैग ऐं 20,000 मच्छरदानियुनि जो मुतालबो कयो आहे। हुन जो त 11,000 राशन बैग, 8,000 ख़ैमा, 15,000 मच्छरदानियूं, कंबल ऐं ॿियो सामान मुतासिरनि में विरहायो वियो आहे। हुन खां अलावा रोडनि ते वेठल मुतासिरनि खे ख़ैमा ऐं घुर्बल सामान पिणु मुहैया कयो वियो आहे। हुननि जो चवणु हो त खिपरो मां पाणी कढण लाइ 15 वरियूं मशीनूं लॻायूं वयूं आहिनि त जीअं पाणी खे फौरी निकाल करे सघिजे। हुन जो त हिन वक़्तु बरसात मुतासिर इलाइक़नि में मच्छरनि जो वॾो मसइलो आहे, जंहिं ते ज़ाब्तो आणण जे लाइ रोज़ानी बुनियादनि ते स्प्रे जो कमु जारी आहे। महदूद वसीलनि बावजूद बोड मुतासिरनि जी बहाली लाइ तेज़ी सां कमु जारी आहे।